गोठ इमाम बख्श मंगरियो में गुज़िरियल राति मुबैना अगवा थी वियल नौजवान ज़ोहेब मंगरियो के वारसनि पारां नेशनल प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त संदनि खां पुछूं वधीक संदनि छा चवणु आहे। जीअं त भाउ असांजो ज़ोहेब भाइटियो अगवा थी वियो आहे राति रक्शे में सबूत समेत रक्शो हालाणी बि टपी वियो आहे। उहा मोटरसाइकिल जवाबदार सां गॾु आहे। उहो असां पंहिंजी ॻोठारनि जदोजहद करे पकिड़े पुलिस खे पाण सां हथ सां ॾिनो आहे। असां उन लाइ को बि क़दम कंहिं ऑफिसर न खयो आहे। हिन महिल ते असां थाणे ते वेठा आहियूं, कंहिं बि ईअं न पुछियो आहे त तव्हां ॿाहिरि छो वेठा आहियो। तंहिं करे असांजे ॻोठ जे बिरादर माण्हू जेके आहिनि हर माण्हू असां सां कठे आहे। उन लाइ हुकूमत असां लाइ को बि तावन न कयो आहे। तंहिं करे बाला ऑफिसरनि खे हुकुम आहे त असांजी मदद कई वञे। असांजे पाड़े जो असांजे ॻोठ जो नौजवान छोकिरो ज़ोहेब मंगरियो रक्शो हलाईंदड़ हिकु सुवारीअ जे एवज़ करे उनखे गुम करे अगवा कयो वियो आहे। कल्ह राति खां वठी वींदे हिन वक़्त ताईं हिन महिल ताईं इलाही सारी जिदोजहद कई आहे। उन खां बावजूदि असां हिकिड़ो जवाबदार पाण जी मुड़सियत तहत गिरफ़्तार कयो आहे। ऐं उन खां अलावा अॼु ताईं हिन महिल ताईं हिन वक़्त ताईं पुलिस जो को बि आला अमलदार न SP न DSP न ई SHO न ई को हद जो को चङो अमलदार न ई को बस वारनि मां असां वटि लड़ी कही आयो आहे त बाबा तव्हांजे लाइ छा थियो, छा मसइलो आहे, छा न आहे। को अमल कुझु बि न आहे थियो। कल्ह ज़ोहेब मंगरियो गुम थी वियो आहे। रक्शे में दोस्त वठी आया आहिनि ऐं असां ॻोठ वारनि जदोजहद करे सॼी राति हिट टई आहे ऐं उन ॻोठ में वञी छापो हयो आहे। हिट जवाबदार हथु ॾियो आहे। पुलिस पारां असांखे का बि सपोर्ट न मिली आहे। न ई हिन महिल ताईं कोई छोकिरो असांखे वापसि आयो आहे। जवाबदार पुलिस खे गिरफ़्तार करे ॾिनो आहे। बावजूदि हुनजे हींअर ताईं पुलिस को तर्क वठण लाइ तयारु न आहे। न ई असांजो छोकिरो हींअर ताईं रिकवर थियो आहे। असां वारसनि में तमामु वॾी बेचैनी आहे त असांजे छोकिरे खे किथे मारे खून न कयो वञे। तव्हां संदनि ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांजे छोकिरे खे कल्ह शाम सवारीअ जे बहाने सां कई माण्हू वठी विया आहिनि। उनखां पोइ छोकिरो लापता आहे। असां पुलिस में रिपोर्ट बि कराई आहे, पर हिन महिल ताईं पुलिस बि को तहरुक न वरितो आहे। हिननि बस वारनि खां अपील कई आहे त छोकिरे खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए वञे। ॿी सूरत में असां हिकु वॾी एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। कैमरामैन अहमद डारी सां गॾु वहीद महमूद, टाइम न्यूज़ कंडियारो।